ही अब बाणा कख छड़न जो सोचो थूं तो वरी मोटन छाजो। या रोज रोज जी बेइज्जती जुल्म सहन की मुंह में काकत काने। तव्हांजा लख लख लायक थोड़ा मुझो चयो मने मां पानी तो रे सकी चवा। डप थो दिए सरकार। छाजो डप बाबा मां जो वेठो आया। शाबाश अंदर रख। जेकॾहिं तोखे कुछ थियो त मूडा समझ बस। चङो साईं तव्हांजे सिर सां नथो करियां पर अलाए छो मूंखे दिल में खौफ थो थिए त कुछ थी न पवे। कुछ कोन थींदो तूं बेफिक्र थी। चङो सरकार जेको तुंहिंजो हुकुम पर पोमिड़ी अॻिते जे लाइ पारत थी निधन को करे न छॾजांइ। हाँ बाबा हाँ तू फिक्र न कर अला मालिका। चङो सरकार जेको हुकुम। दिना कर ख़बर रमज़ू हलियो पियो या सरकार हुन जी कहिड़ी मजाल जो तव्हांजे हुकुम खे पुठी ॾे हू इन महिल ते अलाए किथे वञी निकितो हूंदो। सरकार रमज़ू किथे बि कोन वियो अथव। रमज़ू पंहिंजे घर में किन कर ख़बर रमज़ू हलियो पियो या सरकार हुन जी कहिड़ी मजाल जो तव्हांजे हुकुम खे पुठी ॾे हू इन महिल ते अलाए किथे वञी निकितो हूंदो। सरकार रमज़ू किथे बि कोन वियो अथव। रमज़ू पंहिंजे घर में किन्नू पियो थिएव। छा मतिलबु सच थो चवां सरकार रमज़ू पंहिंजे घर में ॿारनि समेत मौजूदु आहे ऐं पंहिंजे मिठे नूर सां ॾिसो थी वठां। हुनजी इहा मजाल दिना सरकारूं तव्हांजे सोचे नथा सघे ज़रूरु कंहिंजी का टेक अथसि जो हुन एॾो वॾो कदम खयो आहे। हाँ सरकार बिल्कुलु सच थो चए रमज़ू पंहिंजे ॻोठ मां लॼो पियो वियो जस ते महिताब ख़ाने में वठी आयो ऐं पाण सां गॾु पोइ कारो मौत जो महिताब खाने जो हुन रमज़ूअ सां सजणाइप न दुश्मनी कई आहे। छा रमज़ूअ ख़बर न आहे हिन ॻोठ में उहो थींदो आहे जेको मां चाहींदो आहियां। सरकार हुकुम कयो त रमज़ हिन महिल ई कंथ लुणियाणे ॾियांव। ना हुनखे अहिड़ी सज़ा ॾिनी जो आईंदा को बि मुंहिंजे फ़ैसिले खे पुठी ॾियण लाइ सोचे बि न सघे। हुन जी सज़ा सॼे ॻोठ जे लाइ मिसाल बणणु घुरिजे। ॾिना सरकार तव्हांजे हुकुम में बंदो हाज़िर आहे जीअं हुकुम कयो सरकार। बस सोचणु ॾे त हुनखे कहिड़ी इबरतनाक सज़ा ॾिजे जो हू सॼे ॻोठ जे लाइ मिसाल बणियो रहे। हेलो नजू जान खैर ताए खामोश वेठी आई। हाँ मेरे खैर वरी का त ॻाल्हि आहे। मता तोखे त यादि हूंदो मूं हवेली में अचण खां पोइ तोखे चयो जेतिरी ख़ुशी मूंखे तोसां शादी करे थी आहे ओतिरो हिन क़ैद में बंदि थियण जो ॾुख बि थियो। मूंखे सभु यादि आहे पर अॼु तूं इहे ॻाल्हियूं छो पई करी। मताब हिन क़ैद में मुंहिंजी दिलि बिल्कुलु नथी लॻे। ॾाढी कोशिशि कई अथमि पर नाकाम आहियां। भला वरी कुझु थियो आहे छा। मताब तोखे त ख़बर आहे मूं बोरियत खां बचण जे लाइ कुझु ॻोठ जे ॿारनि ऐं अमजद आफ़ताब खे पढ़ाइणु शुरू कयो। सॼ तुंहिंजे भाउ दड़का बि ॾिना आहिनि ऐं ॿारनि खे पढ़ाइण खां मना बि करे छॾियईं। नचू जान वॾो आहे भली कुझु चवे। वॾो आहे त हू ज़ुल्म कंदो आहे त असीं बर्दाश्त कंदा रहूं। असां संदसि ज़ुल्म जो ठीकु न कयो आहे। इहा हवेली रुगो हुनजी न तुंहिंजी बि आहे। असांजो बि हुन ते हक़ आहे। नजू सच आहे त मां बि हिन क़ैद मां तंग आहियां। कुझु चाहियां थो पर ज़बान कान थी वञे। बराबर तूं दिलि न ला वक़्त ते सभु ठीकु थी वेंदो। ठीकु थींदो छॾे वञी क़बर भेड़ा थींदासीं न। माता हाणे घणो ज़ुल्म थी चुको मां हिमत हारे वेठी आहियां। जान हिम्मत न हार। हाणे असांखे वधीक इंतज़ारु करणो न पवंदो। हाणे मूंखां इंतज़ारु कोन थो पुॼे। केतिरा साल थिया आहिनि पीउ माउ ॾे वञण ऐं मिलण त ठहियो पर फोन ते ॻाल्हाइण जी बि पाबंदी। वञे थो त फोन बि बंदि करे थो वञे। इहो ज़ुल्म न आहे त ॿियो छा आहे। मथां वरी रोब। जान रो त न सियाणी सेफ्टी आहीं। वक़्त जी घड़ी अची वई आहे त फेस त करिणो आहे। मां तोसां वादो थो कयां त जंहिं वक़्तु बि मूंखे वारो मिलियो त मां तोखे हिन क़ैद मां आज़ादु कराए खुली फ़ज़ा में वठी हलंदुसि। हिम्मत त तो में बि कान्हे मताब खान।
तू मर्द थी करे भी मुंहिंजी कातिल आवाज़ नथो उथारी। जान मूं ते यकीन कर, वक़्तु अचण ते अदा सां ज़रूर ॻाल्हाईंदुसि। ईअं रुगो वक़्त जे इंतज़ार करण सां उहो वक़्तु कॾहिं बि न ईंदो। तोखे अॼु हिन महिल पंहिंजे भाउ सां ॻाल्हाइणो पवंदो। असीं औरतूं बि इंसान आहियूं, असीं बि ओतिरा ई हक़ रखूं थियूं जेतिरा मर्द। चङो चङो, तूं नाराज़ न थी, मां हिन महिल ई थो अदा सां ॻाल्हायां। ठीकु आहे, तूं पंहिंजो मूड दुरुस्त कर। अदा मां अंदरि अची सघां? हा हलिया। यकीनन तूं कंहिं कम सां आयो हूंदे। हा अदा, कुझु ज़रूरी ॻाल्हाइणो आहे। चओ, जल्दी चओ। अदा जेकॾहिं तव्हां मसरूफ़ आहियो त पोइ मां कुझु वक़्तु तरसी पोइ थो अचां। हाणे जॾहिं अची वियो आहीं त खणी चओ, जल्दी कर, मूं वटि वक़्तु कोन्हे। अदा मां ॿिनि ॿारनि जो पीउ थी चुको आहियां, पर नजमा अञा ताईं पेके कोन वई आहे। तव्हां सतावड़े ते बि कोन छॾियो हो। अदा ही औरतूं जेके असांजो शरीक हयात आहिनि, इस्लाम हुननि खे ओतिरा ई हक़ ॾिना आहिनि जेतिरा असांखे। पर मक़सद जी ॻाल्हि कर, तकीर करण जी ज़रूरत कान्हे का। चओ 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 चओ। अदा मां तव्हां खां इजाज़त वठणु आयो आहियां त नजमा खे संदसि पीउ मां वटां चकर ते आया। छा चाची? हिन मतिलब त तूं हाणे हवेली जूं रीतूं रस्मूं तोड़ींदे? तोखे चङी तरह ख़बर आहे त तुंहिंजी भाॼाई वञा ते पेके कोन वई आहे ऐं तूं पंहिंजी ज़ाल खे हवेली खां ॿाहिरि कढी निमाइश करणु थो चाहीं। मूं तोखे अॻे ई चयो त शहरी छोकिरियूं मथे फिरण थींदियूं, तोखे आंगुरनि ते न चाहींदियूं। पर अदा मूं शादी कई आहे, को ॾोह त कोन कयो आहे। तोखे ख़बर आहे त हिन हवेली में परणिजी आयल औरतूं हिन घर खां सिर्फ़ु ॿिनि सूरत में क़दम ॿाहिरि रखी सघनि थियूं, हिकु मरणे सूरत में, ॿियो तलाक जी सूरत में। पर अदा सोचो त सही, ही औरतूं बि असां वांगुरु गोश्त पोश्त जो इंसान आहिनि। हुननि खे पीउ माउ जी सिक हूंदी, हुननि जा बि जज़्बात हूंदा। मां कुझु नथो ॼाणा। मूं वटि औरत जी माना आहे घर, ॿार, चौदीवारी, ऐं ॿियो त हिन हवेली जे रीतुनि रस्मुनि खे बि मूंखे सलामत रखणो आहे, सम्झी? हिन जो मतिलबु आहे त तव्हां मूंखे इजाज़त नथा ॾियो? हा, ईअं ई सम्झ। ऐं ॿियो त पंहिंजी ज़ाल खे सम्झाए छॾ त हिन हवेली खे मदद बणाइण जी कोशिशि न करे। पंहिंजी ज़ाल खे खणो मथे ते न चाढ़। ज़ालूं पेरनि में रहनि त चङो आहे, इहो उन्हनि जो मरक़ आहे। हूअं बि ज़ालुनि खे अकुल खुड़ियुनि में हूंदो आहे, पता उन्हनि जे अकुल ते लॻी पंहिंजे पाण खे नुक़सान में विझी। मां वञा या? तूं वञी या न वञी, पर कन खोले मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ। माण्हुनि खे मुंहिंजे ख़िलाफ़ बरगलाइण बंदि कर, त तूं यादि रखजांइ मूंखां वधीक ॾिंगो माण्हू तोखे दुनिया में न मिलंदो। हल। बाहर लगी कंहिंजे घर में बाहर लगी असांखे त ख़बर कोन्हे न। छॾाणी दुखीअ खे ख़बर न हूंदी त कहिड़ा हाल थींदा। वो तुम्हारे रेडियो पे कंहिंजे घर के बाहर लगी
सरकार मूंखे का ख़बर कान्हे का बाक़ी रेडी मूंखे ॿुधण में अचनि चङो हल 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 जल्दी करके ग़रीबनि जे लिखा ॿाहिरि कनि सरकार मूंखे ॾियो माफ़ी मां छा थो कयां छा कयां न पर तूं हिते उतां में छा थो करीं घर कोन वियो आहीं छा बसि सरकार ईअं ई राति रही पई जिना मां चङे नमूने ॼाणा थो त तूं राति तॾहिं रहंदो आहीं जॾहिं का वारदात करे ईंदो आहीं ॿुधाए छा करे आहीं सरकार मां त कुझु बि कोन कयो तव्हां त हर भरू मूंखे ग़लति पिया सम्झो मां ग़लति कोन आहियां किथे या सरकार मां कंहिंखे पाण छो ॾींदुसि ॿुधा तूं न हाणे तुंहिंजे चहिरे जा तासर ॿुधाए रहिया आहिनि त इहा बात तूं ॾेई आयो आहीं तव्हां त हर भरू ग़लति पिया सम्झो मां ग़लति कोन आहियां ॿुधाए कंहिंजो घर तबाह करे आयो आहीं ॿुधायो थो साईं ॿुधायो थो गलो ते छॾियो ॿुधा सरकार रहिस हुकुम ॾिनो हुयो त रमज़ू अचे छा तूं रमज़ान जी करे थी ॿाहिरि ॾेई आयो अरे तुंहिंजो हुन मिस्किन कहिड़ो गुनाह कयो हो सरकार मां छा कयां मां त रहिस हुकुम हुकुम कयई मां हुकुम जी तामील कई तुंहिंजी क़यामत रेस ईंदो छा हा जो तूं हुन मिस्किन खे एॾी वॾी सज़ा ॾेई आयो आहीं सरकार मूंखे का बि सज़ा कान्हे इहो सभु कुझु रेस जो हुकुम हो रेस जो हुकुम कख जो हुनजो रेस न तूं पंजनि हथनि तां साड़ियो आहे सरकार तो मुंहिंजो गलो पकड़े ॿियो को हुजे हा त छा करीं था हा छा करीं साड़े ॿुधा धमकी थो ॾे हा मां तोसां पाण ई निबरी खाईंदुसि मनु सड़ियो मुझी पापी भी सड़ी वही मनु सड़ियो मुझी पापी भी सड़ी वही जो घणी निरपटाई थी सुबह कौन थे आजा मिस्किन जा झुगा साड़ा हुनन जा मासूम बच्चा माराए केडो न आराम सा सुता पिया कंजा बच्चा कंजा झुगा छा बकवास मां तव्हां का पुछण आया बेचारे रमजान तव्हां जो केड़ो गुनाह कयो जो तव्हां उनके एडी वडी सजा दिनी आहे एकड़ी गाल तो रमजू तुझे थे छा हां तुझे नानो थे या डाडो थे जो वधी सुभर भरींदो इंसान ला सिर्फ नाता रिश्ता ही सब कुछ कोन होंदा इंसानियत का शे आहे यार बरोबर मुझे मथो न का वञ मां ॾाढो थकल आहियां सुबुह सां ॻाल्हाईंदासीं मां पंहिंजे सुवाल जो जवाब वठी पोइ वेंदुसि महताब ख़ान हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ तूं मुंहिंजो अबो नाहीं जो मूंखां हिसाब किताब वठण आयो आहीं हल सुबुह सां ॻाल्हाईंदासीं वरी रमज़ान खे चयो न वठण जी एॾी वॾी सज़ा
ख़बर अथव वीचारो चरियो थी पियो आहे। इहो त तमामु सुठो थियो, तमामु सुठो थियो इहो। मां पाण इहो चाहियां थो त हिन ॻोठ में कंहिंखे अहिड़ी सज़ा ॾियां जो उहो शख़्स सॼी जमार सभिनी ॻोठनि लाइ मिसाल बणिजी रहे, त जीअं वरी मुंहिंजे हुकुम जी भञकड़ी करण लाइ को सोचे बि न सघे। के हिन खे खाधो हुजे मूं हुनखे वापसि भरायो, हू त वीचारो ॻोठ छॾियो पियो वियो। तूं केरु थी तुही मुंहिंजे हुकुम जी भञकड़ी कराइण वारो? हा, मुंहिंजी मर्ज़ी आहे, हू मुंहिंजो राज आहे, माण्हू कुतनि सां गॾु खारायां या पाण सां गॾु खारायां। इन जी माना तव्हां मूंखे का बि अहमियत नथा ॾियो? हा, मां हर माण्हू खे पंहिंजी हैसियत मुताबिक़ अहमियत ॾींदो आहियां, ऐं तूं मुंहिंजे लाइ सिर्फ़ु महताब आहीं। तव्हां अहमियत ॾियो या न, पर यादि रखो रब मिसकीननि जो आऊं ज़रूरु ॿुधंदो आहे, ऐं डिॼो उन ॾींहं खां जॾहिं तव्हांखे तव्हांजे ई के जी सज़ा मिलंदी। बकवास न कर, वॾड़ो आयो आहे मूंखे सम्झाइण पढ़ाइण। हल नथो चवांसि त मथे ते चढ़ंदो थो वञे। मूंखे त यकीन बि नथो अचे त को रईस अहिड़ो ज़ुल्म बि करे सघे थो। ज़ालिम इंसान मां कुछ भी एक्सपेक्ट कर सके थो। हू तो ॻोठ छॾियो पियो वियो, मूं खामखा हुनखे वापसि करायो। जान, हाणे वधीक न सोच, जेकी थियणो हो सो त थी वियो। नचो पंहिंजो पाण खे इन वाक़े जो ज़िम्मेवार सम्झी रहियो आहियां। ईअं थो लॻे ॼण रमज़ान खे मूं ई तबाह कयो आहे। न न माता, तूं वधीक न सोच, तो त हुन सां भलाई कई, बुराई त अधे कई अथसि। बहरहाल मूंखे हुनखे हेॾे वापसि वठी अचणु न खपंदो हो। वञी का वसंदी वसाए हा, घटि में घटि संदसि साल ऐं पुट त जहिड़ा हुजनि हा। ओह, चयमि न त वधीक न सोच, सोचे सोचे पंहिंजी तबियत ख़राब करे रखंदी। प्लीज़ हाणे आराम कर। न सरकार न, ही अबाणा कख छॾण जो सोचो अथऊं त वरी मोटण छाजो। इहा रोज़ रोज़ जी बेइज़ती ज़ुल्म सहण जी मुंहुं में ताक़त कान्हे। तव्हांजा लख लख लाइक़ थोरा। मुंहिंजो चयो मञ, मां पाण ई थो रेस खे चवां। डपु थो थिए सरकार। छाजो डपु बाबा? मां जो वेठो आहियां। शाबाश, अंदरि जेकॾहिं तोखे कुझु थियो त मूंॾा सम्झो बस। चङो साईं, तव्हांजे सिर सां न नथो करियां, पर अलाए छो मूंखे दिलि में ख़ौफ़ थो थिए त कुझु थी न पवे। कुझु कोन थींदो, तूं बेफ़िक्र थी। चङो सरकार, जेको तुंहिंजो हुकुम, पर पोइ मुंहिंजी अॻिते जे लाइ पारत अथई, निधण को करे न छॾिजांइ। वञो बि सड़ियो, बापी बि सड़ी वई, वञो बि सड़ियो। मां बचीस, मां बचीस। छा हाल आहे सोट? सोट वॾे जो हाल वाल कीअं आहे? ठीकु आहियां सोट, अदो बि ठीकु आहे। यार ॾाढा पक आयो, अचो ई कोन। बसि सोट छा कयूं, वक़्तु ई नथो मिले। अॼु भला कीअं आयो आहियां? वाकई यार अॼु वॾा पेर कया अथई। सोट अॼु मां तव्हां वटि अदे जी दाह ॾियणु आयो आहियां। छो, का गड़बड़ कई अथसि? सोट अदो मूंसां ॾाढी बेवाजिबी थो करे। एतिरा साल गुज़री विया आहिनि, पर मुंहिंजी ज़ाल खे पेके वञण जी इजाज़त नथो ॾिए, बल्कि हू भाॼाई खे बि नथो छॾे। सोट हू औरत खे हिकु ग़ुलाम खां बि कमतर थो सम्झे। सोट वॾे जी असुल खां इहा फितरत रही आहे। हो न सिर्फ़ु औरतुनि बल्कि मर्दनि खे बि हमेशह घटि तसवुरु कंदो आहे। बिल्कुलु सही था चओ सोट, बेगुनाह माण्हुनि जा खून थो कराए।
कुछ ॾींहं अॻु रमज़ान वीचारो ॻोठाणो उनजो घर ॿार साड़े छॾियो। हू वीचारो इहो सदमो न सही सघियो, चरियो थी पियो। सुट तव्हां सोचो इहो केॾो न ज़ुल्म आहे। सोट तूं अलाए कीअं शरीफ़ थी पियो आहे, न त ॿुधाए मां न। सोट त असुल खां लीको टपियल आहे। ॾाढ मुड़सी त हमेशह हुनजो ज़ेवर रही आहे। सुट तव्हांखे सम्झायुसि त ईअं न करे, ज़ुल्म जी पछाड़ी ॾाढी बुरी थींदी आहे। तव्हांखे सम्झायुसि त रब रहमान बि आहे त वाहिदुल क़हार बि आहे। सोट ज़ालिम माण्हू जे दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ ज़रे बराबरि बि न थींदो आहे। मां हुनखे चई त सघां थो, पर उहो हिकु कुंद ज़हन माण्हू आहे। न मञींदो त वरी दुख थी पवंदो। मुंहिंजो चयो नथो मञे, मूंखे त ॿुधे ई नथो। मां इन करे तव्हां वटि आयुसि त तव्हां वॾा आहियो, तव्हां चई ॾिसोसि मथां मञी बि वञे। तूं जीअं आहे सोट, तुंहिंजूं मूं वटि लख लख इज़तूं आहिनि, पर सोट वॾे खे सम्झाइण वारी ॻाल्हि मूंखां ज़ोर आहे, बल्कि नामुमकिन आहे, छो त उहो पाण खां वॾो कंहिंखे सम्झे ई कोन। बसि सुठो त पोइ भली जीअं वणेसि तीअं करे, हर कंहिंखे पंहिंजी ख़बर छॾाइणी आहे। सही बि आहे सोट, ख़ुदसर माण्हू सां ॻाल्हाइण बि ग़लती आहे। ॿी ख़बर ॿुधी पई? कहिड़ी ख़बर? सोट वॾो अॼुकल्ह चाचे उस्मान त ॾाढो पियो वञे। चाचो उस्मान हिकु पापे वारनि जो फुफा वटि। अच्छा अच्छा अच्छा, हा हा हा। मूंखे का गड़बड़ नज़र थी अचे, ज़रूरु को लोभ अथसि, तॾहिं तकड़ा तकड़ा भेरा पियो करे। सुठ तव्हांजे ख़्यालनि मुताबिक़ अॼु की कहिड़ो लोभ थी सघे थो? चाची उस्मान वारी आलीशान मिल्कियत। हाणे हिकु ॻाल्हि पुछां? हा पुछ। साण तोखे छा थी वियो आहे? अॼुकल्ह ॿाहिरि निकिरी नथी। बसि ईअं। साण अॻु में त कॾहिं ईअं कोन थियो आहे। तव्हांजी तबियत त ठीकु आहे न? तूं मूंखे छॾ, मां ठीकु आहियां। ऐं तूं कमु ध्यान सां कर त ज़्यान न करे विझी। ऐं हा ॿुध, अॼु सॼे कमरे जी सफ़ाई चङे नमूने कजां, भले केतिरो बि वक़्तु लॻे। साण मूं कल्ह खां तव्हांजी सतारनि ऐं मोतियुनि वारी सॻी ठाहिण शुरू कई आहे। उन लाइ सतारा ऐं मोती त घुराइजो न। हा कॾहिं खपंदई? साण जॾहिं तव्हांजी मर्ज़ी। हा चङो भला घुराए ॾींदीसांइ। भला ॿुध त, शरीफ़ नौकरीअ ते कोन थो अचे, मोकल ते आहे छा? साण तोखे ख़बर न आहे छा? छाजी ख़बर? लखमीर ख़ान शरीफ़ खे नौकरी मां कढी छॾियो आहे। हा, लखमीर ख़ान शरीफ़ खे नौकरीअ मां कढी छॾियो आहे। अच्छा, हू चवे पियो त हू हिन घर जा सभु मर्द नौकर कढी छॾींदो, छो तूं ख़ैर मर्द आहीं। उहो केरु थींदो आहे असांजे घर ते हुकम हलाइण वारो? हीअ असांजो घर आहे, हुनजी हवेली न। मकार इंसान असांजा पुराणा मुलाज़िम कढी छॾिया आहिनि, ॼण हुनजी बादशाही आहे। मां हिन ई महिल ई थी वञी बाबा सां ॻाल्हायां। बाबा जी पुट, पुट अॼु तुंहिंजो चहिरो पियो ॿुधाए त तूं सख़्तु कावड़ में आहीं। बाबा हुनखे सिर्फ़ तव्हां मथे ते चाढ़ियो, न त हू केरु थींदो असांजे घर ते हुकम हलाइण वारो? पुट कंहिंजी पई ॻाल्हि करी? मां त कुझु सम्झा बि नथो। बाबा हाणे तव्हांखे कुझु ॻाल्हि सम्झ में न ईंदी। तव्हांजो त दादलो आहे न? दादलो? गुजारत में छो थी पई भंजराई ईंदी? कंहिंजी पई ॻाल्हि करी? इन जंगली रईस लखमीर ख़ान जी, ॿियो कंहिंजी? ओहो लखमीर ते कावड़ी आई। छा थियो पुट? आख़िर छा कयो आहे हुन वीचारे? ॾिसो बाबा, हुनखे वीचारो चई मूंखे वधीक न चेड़ायो। हुन शरीफ़ खे नौकरीअ मां छो कढियो? मां पुछां थी आख़िर छो? बाबा शरीफ़ खे नौकरी मां कढियो हूंदाई तंहिं मूंखे ठंगाई हूंदी। हलो पर कहिड़ो थियो आहे छाजो हुनखे कढी छॾियो? पर बाबा हू केरु थींदो आहे असांजे घर ते हुकम हलाइण वारो?
ही संदसि हवेली त न आहे जो हुनखे निशान थो बणाए। पुट वेह 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 कावड़ छॾ, तूं ई त चवंदी आहीं त कावड़ असांजे मज़हब में हराम आहे। पर बाबा मुंहिंजी कावड़ कंहिं ग़लति ॻाल्हि ते त कान्हे। अॼु हुन असांजा पुराणा मुलाज़िम कढिया आहिनि, सुभाणे ॾींदो असांखे बि निकाली, ॾियो छा? पुट तूं त नंढे हूंदे खां ई जज़्बाती आहीं, कावड़ छॾ, वेह वेह वेह। न बाबा मां कोन ॾींदसि। हुन शख़्स मुंहिंजे अंदर में बाहि जो मच ॿारे छॾियो आहे। मां हुनखे जेतिरो नापसंद थी कयां तव्हां हुनखे एतिरी वधीक अहमियत था ॾियो। हिन जो मतिलबु हू तव्हांखे मूंखां वधीक प्यारो आहे। पुट पुट मूंखे हिन दुनिया में तोखां खां सवाइ वधीक ॿियो केरु प्यारो हूंदो? तूं ई त मुंहिंजो सहारो आहीं। पर बाबा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, तव्हां हुनखे एतिरो वधीक छो था भायो? आहे त तव्हांजो परे जो माइट, को सॼो भाइटियो त कोन्हे। दरअसल ॻाल्हि हीअं आहे त मां पोड़ो थी वियो आहियां। हाणे माल मिल्कियत जो बार मूंखां सठो ठतो थिए, इन करे हुनखे वेझो रखियो अथमि। परे जो सही, पर आहे त पंहिंजो न। कुझु त कुल्हनि तां वज़न घटि थींदो। बाबा हू हिकु लालची इंसान आहे, दौलत जो पको पुॼारी। हू तव्हां खां वधीक तव्हांजी दौलत खे चाहे थो। अस्सलाम वालेकुम जावेद। वालेकुम सलाम। ख़ुश आहियो? का ॿुधी ॻाल्हि पई हले? न न तोखां कहिड़ी ॿुधियो ॻाल्हियो, मिली पाण में पियो ॻाल्हायोसीं। हाणे मूंखे ईअं लॻी रहियो जहिड़ो की तव्हीं विड़ी रहिया आहियो पाण में। थी सघे थो मुंहिंजा कन लहंदा हुजनि। लाली ॿार आहे न, हे मूंसां हमेशह ईअं विढ़ंदी रहंदी आहे। वेह। हा अॼु बड़ई लाल कुझु वधीक कावड़ियल नज़र थी चाचा, ख़ैर त आहे? पुट मूं लाल खे माउ पीउ थी करे पालियो आहे, तंहिं करे मूंसां माणा कंदी रहंदी आहे। सोचां थो त को मुनासिब माण्हू मिले त हिन जो बार लाहे छॾियां। को मुनासिब माण्हू मिलियो चाचा? हा कुझु वक़्तु अॻु कराचीअ खां मिटी आई हुई, छोकिरे जी तस्वीर बि ॾिठी हुयमि। सोचां थो त को मुनासिब मौक़ो ॾिसी या शादी कराए छॾियां। जेकॾहिं लाल जी शादी थी वई त पोइ सम्झ त 15,000 जरेब वया ई हथनि मां। को चकर हला न त ॿुॾई थी ॿेड़ी। लखवीर पुट लखवीर केॾां गुम थी वियो बाबा? न न चाचा साईं, बसि इहो मां सोचे रहियो हुउसि त लाल अवां जी अकेली ऐं सिकील जी धीउ आहे, जंहिं छोकिरे जी लाल लाइ मिटी आई आहे उन खे चङी तरह ॾिसजे वाइसजे। चाचा हिकिड़े ॾींहं जी त ॻाल्हि आहे कोन न, ज़िंदगी जो सुवालु आहे। ऐं हूअं बि चाचा साईं वॾनि शहरनि जा माण्हू ॾाढा चालाक थींदा अथव। पुट इन करे त मूं देरि कई आहे, पर यारड़ा पोड़ो थी पियो आहियां, ॾिसण वाइसण जहिड़ो कोन आहियां। मूंखां कराची जहिड़ा सफ़र कोन पहुचंदा। कमाल था कयो चाचा साईं, मां कहिड़े दर्द जी दवा आहियां? हुकुम कयो, मां थो तव्हांखे छोकिरे जो सभु कुझु मालूम करे ॾियां। ईअं त आहे, पर पुट पर छा मूंखे एतबार कोन्हे वॼा। एतबार जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तूं ई त आहीं जंहिं ते मूंखे हाणे ॾिठे एतबार। बसि त पोइ तव्हां सभु कुझु मूं ते छॾे ॾियो, मां तव्हांखे सभु मालूमात हासिलु करे हाणे ॾियां थो। मां 2-3 ॾींहंनि में कराची त वञणो ई आहियां। अरे पुट तुंहिंजो इहे लख महिरबानी। साण ख़ैर त आहे न? धूड़ पई आहे मुंहिंजे मुंहुं में, तूं पंहिंजो कमु कर। हाज़िर साण। बाबू बि सॼो सरो मुंहिंजो थी बीठो आहे। ॼण हुन खां सवाइ असांजे घर जो कारोबार हली कोन सघंदो। केरु आहे? मां आहियां लाल। तूं? तोखे अंदरि अचण जी इजाज़त कंहिं ॾिनी आहे? मां चवां थी हलियो वञ ॿाहिरि, हलियो वञ ॿाहिरि। लाल
अॼु त तुंहिंजे हुकुम मुताबिक़ दर खड़काए पोइ अंदरि दाख़िल थियो आहियां त बि कावड़ ज़रे ज़रे ते नाराज़ थी ठीकु कान्हे का। आख़िर तूं मुंहिंजो पीछो छो नथो छॾी? मूंखे तोखां नफ़रत आहे। मां चवां थी हलियो वञ ॿाहिरि। छॾण कावड़ न छो। ख़बरदार जो मूंखे हथ लाथो अथई। मां तो जहिड़नि लांचियुनि खे चङी रीत सुञाणंदी आहियां। चाचे चवाणी त तूं वाकई ॿार आहीं। तोखे त एतिरी ख़बर कान्हे का त दर लंघे ईंदड़ माण्हू सां कीअं ॻाल्हाइजे कहिड़ी रीत सां सुलूक मां कजे। तो जहिड़नि लालची वॾेरनि सां सुलूक करणु चङी तरह ॼाणा थी। ही माल मिल्कियत ही बंगलो सभु कुझु मुंहिंजे नाले आहे। जेतिरी मिल्कियत न मूं वटि आहे एतिरी तुंहिंजे वॾड़नि वटि बि कोन हूंदी। सम्झी? छा? कुझु न मुंहिंजो मतिलबु आहे त अलाह तोखे सभु कुझु बख़्शे ॾे। अलाह तोखे जजी मिल्कियत ॾे कई न ध्यानु केरु भरींदो हाणे इहो ध्यानु निकिरो जुॾाण पटी। ख़बरदार ये तुंहिंजी हवेली न आहे जिते हर रोज़ तूं पंहिंजे ज़ाल जे बानी जा ॼूठा पटींदो आहीं। ही मुंहिंजो घरु आहे। हिते उहो थींदो जेको मां चाहींदी। सम्झी? छोरी तूं पंहिंजो कमु कर। हा हाणे ॿुधाए शराफ़त सां वञी थो ॿाहिरि या ॿिया वरी पंहिंजे हथ खे तकलीफ़? जेतिरी मिल्कियत न मूं वटि आहे एतिरी तुंहिंजे वॾड़नि वटि बि कोन हूंदी। सम्झी? ख़बरदार ये तुंहिंजी हवेली न आहे जिते हर रोज़ तूं पंहिंजे ज़ाल जे बानी जा ॼूठा पटींदो आहीं। मुंहिंजो घरु आहे। हिते उहो थींदो जेको मां चाहींदी। सम्झी? खराब थियो तुंहिंजो अंदर ॾिसी कोन थो मां चाह थो हल। वालेकुम सलाम। दुआऊं वे हा मन खान दयाल वाल कीअं तकलीफ़ कई अथई? ईअं साईं थोरो कमु हुयो त पर कुझु अकेला ई मर्ज़ करिणो आहे साईं। सरकार पंहिंजे कोठे पुठ वारे न भरूं सरकारी माण्हू खोटा पिया कनि। बीमा जी चवां सरकार मूं तोखे केतिरा दफ़ा सम्झायो आहे त मूंखे इतलाह ॾियण खां अॻु में सॼो कमु साफ़ करे ईंदो कर। तूं उहे ई रिढूं उहे ई रबा वञ सभिनी खे टंगू टाली करे खणी आ। हज़ूर सरकार ॿुध जी चवां सरकार। ना जी सरकार। अंधार जी सर तव्हां बि वेही गॾु वञो। हा अचो। हा मन खाना हाणे ॻाल्हि कर। सरकार तोसां कूड़ कहिड़ो? ॻाल्हि हीअं आहे त मुंहिंजे वॾे छोकिरे